अलावा बस अदा जेका अल्लाह जी रज़ा। ठीकु आहे अदा, पोइ असांखे इजाज़त, पोइ वरी इंशाल्लाह असीं तव्हां सां गॾु आहियूं। न अदा न, बिरयानी अचे पई, मानी खाई पोइ वञो। न अदा न, इहा कुधी रस्म आहे, असां हिन रस्म में शामिल नथा थी सघूं। हिकिड़ो माण्हू कंहिंजो मरी वियो आहे, असां उनजे ॾुख में शरीक थियण आया आहियूं, असीं उन्हनि जो अची खाऊं पियूं, यार इहा त शर्म जी ॻाल्हि आहे। ख़ुशीअ में त असां सभु हिक ॿिए सां गॾु आहियूं, उन्हनि खे घोरूं ॾियूं था, उन्हनि खे फू ॾियूं था, उन्हनि खे हार पारायूं था, पर ही ॾुख जो वक़्तु जेको अचानक अचे थो, उन टाइम ते असां बजाए वेही उन्हनि जूं बिरयानियूं खाऊं, मानियूं खायूं ऐं उन्हनि ते टोक करियूं। अगरि उहो भत न करे सघनि, बिरयानी न करे सघनि, त असां उन्हनि ते टोक टड़ी कयूं, इहा ग़लति ॻाल्हि आहे। असां सभिनीनि खे इहो सोचणो पवंदो त जंहिंजो माण्हू वञे थो उहो ॾुख में आहे, उहो तकलीफ़ में आहे, उहो वेही तव्हांजूं महिमान नवाज़ियूं करे, महिमानदारियूं करे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। थोरो पोयां वञो, 20-25 साल पोयां वञो, त जंहिंजो को माण्हू मरंदो हो त उन घर जो 3 ॾींहं त चुल्हो कोन ॿरंदो हो, पाड़े ओड़े वारा माण्हू अची उन्हनि खे मानी ॾींदा हुआ। ऐं अॼु असां अचूं था लॾा लायो ते वेही था रहूं ऐं उन्हनि ते इहो अञा अहसान था करियूं त असीं तव्हांखे थोरो करणु आया आहियूं। ख़ुदा रा भाउ, इहो थोरो न आहे। अचो त गॾिजी इन कुदी रस्म खे ख़तमु कयूं, इन ॻाल्हि खे ख़तमु कयूं त के ॾुखे वक़्त में कंहिंजो सहारो बणिजूं, कंहिंजी तकलीफ़ में कमु अचूं, न के उन जी तकलीफ़ में अञा उन्हनि खे वधीक तकलीफ़ हुजूं।